सवाल कयो आहे मज़हर अली खोसो। उहो तो चए त छा जानवर में व्याज आहे? मिसाल हिकु ॻाढ़े रंग जी ढॻी भली आहे, उन जे एवज़ ॿ ढॻियूं अहिड़े रंग जूं वठी सघे थो जेकॾहिं जाइज़ आहे? ॿुधाईंदा। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हिकु ढॻी ॾेई ऐं ॿ ढॻियूं वठणु जाइज़ आहे, पर शर्त आहे त हथो हथु हुजे, उधर न हुजे। जेकॾहिं उधर ते ॾींदो त नाजाइज़ आहे। जीअं सुनन इब्न माजा जे अंदरि हदीस मुबारक वा हज़रत जाबिर रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे। उन चयो त अन्न रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, बेशक नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ला बस बिल हैवान वाहिदम बिस्नैन यदन बेयदिन। जेकॾहिं को शख़्स हिकिड़ो जानवर ॾेई करे उन जे एवज़ ॿ जानवर ख़रीद करे थो त इन में को बि हर्ज न आहे, पर इहो हथो हथु हुजे, रोक हुजे। वकरे हू नसीहतन, ऐं जेकॾहिं ओधर ते ॾिए थो त इहो नाजाइज़ आहे। हिन करे जो हैवान हिकिड़ी ढॻी ॾेई वरी ॿी ढॻी वठे थो त इहा हिकिड़ी जिन्स आहे, ऐं हिकिड़ी जिन्स जे अंदरि इहो शर्त आहे त उहा ओधर ते वापारु न हुजे। पर जेकॾहिं रोके वापारु आहे त हिकिड़ी ढॻी जे एवज़ ॿ ढॻियूं वठी सघे थो, इन में को बि हर्ज न आहे। पर जेकॾहिं जिन्स मट आहे, मसइला हिकिड़े पासे ढॻी आहे ऐं ॿिए पासे ॿकरी आहे या उठ आहे या ॿियो को जानवर आहे, त इन सूरत में ओधर बि जाइज़ थींदी ऐं घटि वधि यानी कमी पेशी बि जाइज़ थींदी। हिकिड़ी ढॻी ॾेई ॿ ॿकरियूं वठी सघे थो, ॿ रिढूं वठी सघे थो, रोक बि वठी सघे थो, ओधर ते बि वठी सघे थो। छाजे करे जो इहे जिन्सूं मुख़्तलिफ़ आहिनि। वल्लाहु आलम बिस्सवाब।